हाँ दोस्तों जी हिकिड़ो मैगज़ीन जेको अचे थो मार्केट में 10 साल जे नाले सां सो मुंहिंजो ही फ्रंट पेज आहे ऐं मुंहिंजो ही बैक पेज आहे सिंधी ऐं उर्दू में आहे टे आहे या जनवरी फरवरी ऐं मार्च जो सो असां गॾु डॉक्टर साहब ॿुधायो आहे मैगज़ीन जे बारे में सभ खां पहिरीं त तव्हांखे मुबारकबाद जेको तव्हांजो ख़्वाबु हो पुराणो हिकिड़ो पूरो साल हो हिकिड़ो मैगज़ीन छाप थिए इहो ख़्वाबु कीअं आयो तव्हांजो पहिरीं त मूंखे सम्झायो पोइ अची पाण में ॻाल्हाईंदा हिन मैगज़ीन जे बारे में साईं शाह साहब तव्हांजी महिरबानी थैंक यू वेरी मच हा हीउ रिसालो आहे हा रिसाले जो मतिलबु अक्सर खे ख़बर हूंदी थी जो मतिलबु आहे पैगाम अच्छा ऐं मुंहिंजे ख़्याल में रिसालो उहो पैगाम आहे जेको अमुन जो पैगाम आहे जंहिंमें अमुन जो मैसेज आहे हा जंहिंमें अमुन जी ॻाल्हि आहे सही जेको माण्हुनि जे ज़हननि खे हा माण्हुनि जे जज़्बात में हिकिड़ो बैलेंस आणे करे उनमें हिकिड़ो कुदरती तरंग पैदा करे जी यानी ज़माने जूं मुआशरे जूं मुल्की सियासत जूं ॻाल्हियूं लोकल समाज जूं ॻाल्हियूं उहे ॻाल्हियूं जेके अणवणंदड़ हुजनि ऐं माण्हू जे ज़हन में हिकिड़ो इम्बैलेंस डिस्टर्बेंसिस या जेके डिसऑर्डर जॾहिं उहो पैदा कनि थियूं हा त उन्हनि खां हटी करे या उन्हनि प्रॉब्लम्स में ई उन्हनि शयुनि खे ॻोल्हणु छो त मुंहिंजे ख़्याल में का बि शइ मुकमिल तौर ते रद्द करण जे क़ाबिल न आहे हूंदी ऐं का बि शइ मुकमिल तौर ते बिल्कुलु ठीकु या अपनाइण जे क़ाबिल न आहे हूंदी जी घटि वधायूं खामियूं पेशियूं सभिनी शयुनि में थियनि थियूं मुकमिल का बि शइ कान्हे कुदरती उसूल आहे त हर शइ जेका वजूद रखे थी हुनखे कुदरती कानून जे मुताबिक़ पंहिंजी तब्दीली जे बदिले मां गुज़रिबो आहे सही ऐं उन में नवाण ईंदी रहे हाणे उहा जॾहिं नवाण अचे थी उन तब्दीली चेंजिस अचे थी त पोइ हिकिड़ा माण्हू जो बि आहे त उनमें जेके डिस्टर्बेंसिस अचनि थियूं उन शयुनि में प्रोसेस जे दौरान उन्हनि खे फोकस कनि था उहे शयूं नज़र अचनि थियूं ऐं जेका डिस्टर्बेंसिस नज़र अचे थी ज़ाहिर ॻाल्हि आहे उनजो इफेक्ट माण्हू जे ज़हन ते माण्हू जे जज़्बात में ज़रूरु थिए हा पर एट द सेम टाइम साॻे वक़्त में ॻाल्हि कंदुसि उन तब्दीली जे प्रोसेस जे दौरान हा जिते डिस्टर्बेंसिस हुजनि थियूं उनजे दौरान हिकिड़ी नई शइ बि पैदा थी थिए बिल्कुलु ईअं जीअं कंहिं ॿूटे वञा सुबुह जे टाइम ते गुल फुटी निकिरे त असां अगरि इहा शइ चऊं त पुराणो गुल टुटी पियो किरी पियो या हीउ वण टुटी पियो किरी पियो तबाही जो मंज़रु आहे ख़राबी आहे परेशानी थी थिए पर एट द सेम टाइम उनमें इहो पैगाम बि हूंदो आहे त हिन जी जॻह ते का नई शइ नई पैदा थी। उम्मीद खणी वेंदो नो न्यापो आयो राणे वटां राति वाह। लधी सूशा लतीफ़ चए ॾातर कनांदास हा सो इहो जेको न्यापो आहे साईं भीम से चवणी इन न्यापे जो इंतज़ारु कोन्हे करिणो हूंदो इहो रोज़ु नओं न्यापो अचे थो सही नए सिज उभरण जी सूरत में चंड उभरण जी सूरत में नवां गुल ॿूटा फुटण जी सूरत में नए माण्हू सां मुलाक़ात जी सूरत में माहौल में मौसम में आबहवा में तब्दीली जी सूरत में इहो नओं न्यापो हर वक़्तु हले थो पियो सो रिसाले जो मतिलबु इहो आहे त उहो जेको नओं न्यापो आहे नओं पैगाम आहे जंहिंमें बहितरी तरफ़ हिकिड़ो क़दम आहे उन शइ खे उजागर करे माण्हुनि खे उनखां मुतारिफ़ कराइजे ऐं माण्हुनि जे ज़हन में सुकून पैदा थिए हिकिड़ी ॻाल्हि आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा त रिसालो या को मैगज़ीन पब्लिश करणु ख़्वाबु कोन्हे अच्छा न ख़्वाबु इहो आहे त जेको सची ॿुधाए वॾी ॻाल्हि थी वेंदी मां इलाही नंढो माण्हू आहियां जेका असां जीमसत ॻाल्हि कई आहे त हिकिड़ो अहिड़ो मज़हब जेको इंसानियत जो मज़हब आहे जेको इंसानियत जो मज़हब जंहिंमें नफ़रत कान आहे जंहिंमें सिर्फ़ु मोहबत जी ॻाल्हि आहे अमन जी ॻाल्हि आहे सुकून जी ॻाल्हि आहे साईं खे पट पर नालो न हुनखे त साईं चवंदो त मुंहिंजो मज़हब जेको आहे जेको ख़्वाबु आहे उहो आहे त रवादारी अमन आलम पका बाहिमी या रवादारी ऐं तरक़ी बनी मुंह इंसान रवादारी अमन आलम ऐं तरक़ी बनी मुंह इंसान सो असीं जेके ही नंढनि नंढनि ॻाल्हियुनि में फाथल आहियूं त भई इलाक़ाई सोच कबीलाई सोच नस्ली सोच ॿोलियुनि जे बुनियाद ते सोच सो इन्हनि शयुनि खां मुंहिंजो जेको ख़्यालु आहे त हीअ जेके बॉर्डर्स आहिनि लाइनूं छिकियल आहिनि माण्हुनि खे विहाइण जे लाइ इन्हनि खां हटी करे कोई यूनिवर्सल पैगाम
जॾहिं मां ॻाल्हायां त मुंहिंजी कैफ़ियत खे मुंहिंजी फीलिंग्स खे एज़ ए इंसान यूरोपियन कंट्रीज़ में वेठल माण्हू बि फील करे सघे, मुंहिंजे दर्द खे महसूसु करे सघे। साॻे वक़्तु चीन में वेठल माण्हू बि इन दर्द खे महसूसु करे, हिकिड़ो अहिड़ो यूनिवर्सल पैगाम। हाणे उनजी शुरूआति केरु कंदो मूंखे का ख़बर कोन्हे, पर चवणी आहे त तव्हांखे जेतिरी अलाह ताला सलाह ॾिनी आहे तव्हांखे ओतिरो कंट्रीब्यूट करणु खपे। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी ज़बरदस्त डेफिनेशन ॿुधायां जी हेल्थ जी, सिहत जी। WHO जी डेफिनेशन आहे सिहत जे बारे में त भई सिर्फ़ु बीमारी जी अदम मौजूदगी जो नालो सिहत न आहे, सिहत का ॿी शइ आहे। सिहत हिकिड़ी कैफ़ियत आहे, हिकिड़ी स्टेट आहे। उहा हिकिड़ी अहिड़ी स्टेट आहे जंहिंमें इंसानी वजूद जा टे ई पहलू या चार ई पहलू मौजूदु आहिनि, यानी जिस्मानी पर्सपेक्टिव यानी बायोलॉजिकल, नंबर ॿियो सोशोलॉजिकल यानी समाजी पहलू, नंबर टियों साइकोलॉजिकल यानी नफ़्सियाती पहलू, ऐं नंबर चौथो आहे स्पिरिचुअल यानी रूहानी पहलू। जॾहिं इहे सभु शयूं पाण में अहिड़े बैलेंस में हिकिड़े माण्हू जे अंदरि मौजूदु हुजनि जो माण्हू जे अंदरि जेको पोटेंशियल आहे, मां वरी ॻाल्हि ॿुधी पैगाम वारी, त जेको नओं न्यापो आहे हर माण्हू में नओं न्यापो मौजूदु आहे, त हिन शयुनि जो अहिड़ो बैलेंस्ड आहे जो माण्हू जे अंदरि जेको पोटेंशियल नओं न्यापो आहे उहो पंहिंजे मैक्सिमम लेवल ताईं हुनखे इज़हार करे सघे या बरूकार आणे सघे, कमु आणे सघे। ऐं उनजो नतीजो कहिड़ो निकिरे, नतीजो प्रॉस्पेरिटी निकिरे, पर उहो प्रॉस्पेरिटी ऑफ द कम्युनिटी, सोसाइटी, यानी एज़ ए फ़र्द मां सोसाइटी खे केतिरो कंट्रीब्यूट कयो, मूं ते रोल कहिड़ा रखियल आहिनि, आया मां उहे रोल सही नमूने सां मैक्सिमम लेवल ताईं प्ले कया या कोन कया। त हीअ आहे सिहत। अगरि मां मैक्सिमम प्ले कया आहिनि त मां सिहतमंद माण्हू आहियां। अगरि मां मैक्सिमम पोटेंशियल ताईं अचीव न आहिनि खां हेठि आहियां त मां दो की बज़ाहिर सिहतमंद आहियां, पर मुंहिंजी सिहत जी क्वालिटी जेका उहा कंप्रोमाइज़ आहे। इहो बैलेंस जेतिरो वधीक ख़राबु थींदो आहे ओतिरो माण्हू में डिसऑर्डर या अनहेल्दीनेस पैदा थींदी आहे। तो हीअ जेको रिसालो या ॿियूं एक्टिविटीज़ तव्हां सां मुलाक़ात करणु, साईं वारनि सां, हीअ त हर कंहिं माण्हू जो हूंदो ज़रूरी। मुंहिंजो त इहो हूंदो आहे त भई कुझु घड़ियूं वेही करे मज़ो वठिजे, भले सिंधीअ जो असां वेही करे छिकताण जूं ॻाल्हियूं, तू में जूं ॻाल्हियूं, नज़रत जी ॻाल्हियूं करे बहसबाज़ी करे छिकताण पैदा कजे, ॿ टे घड़ियूं मिलनि थियूं त उहो वेही करे सुकून हासिल कजे। सो हीअ रिसाले जो बुनियाद में इहो ई आहे त हिन में असां अकबर साहिब जी कोशिशुनि सां, महिरबानी सां, हिन में महिनत मुंहिंजी सची ॿुधायूं का कोन्हे, हिन में जेका महिनत आहे उहा असांजी अकबर सूबे साहिब जी आहे। मां जेको थैंकफुल आहियां साईं जो त ख़्यालनि में जेका इहो आहे हम आहंगी आहे या हम ख़्याली मिले थी, त हिन में जेका महिनत कई आहे साईं उनजो त मुंहिंजे नज़दीक उहो आहे, पर ख़ुशी आहे त जेका शइ असां चाही हुई साईं उन खां वधीक दिलचस्पी वरिती आहे, ऑनेस्टली कमु कयो आहे, ऐं वाक़ई चाहे थो मुआशरे खे अहिड़ी शइ मिले जंहिंमां का नई ॻाल्हि थिए, को नओं न्यापो, पर नओं न्यापो उहो जंहिंमें को पैगाम ॾुखोईंदड़ कोन्हे, जंहिंमें को पैगाम रजाईंदड़ कोन्हे, पर अमुन वारी ॻाल्हि आहे, सुकून वारी ॻाल्हि आहे। अगरि सिंधी माण्हू पढ़े थो, कंहिं बि कबीले सां वाबस्ता माण्हू पढ़े थो, कंहिं बि मज़हब सां वाबस्ता माण्हू हुनखे पढ़े थो, त हुनखे इक्वली मज़ो ईंदो, हू उनखे इंजॉय कंदो, उनखे कोई अहिड़ो पैगाम कोन मिलंदो जितां उनखे कराहत पैदा थिए, जंहिंखे चइबो आहे फीलिंग ऑफ डिस्ट्रेस पैदा थिए। शाह साहिब जी शाइरी आहे, मां हैरान थींदो आहियां, दुनिया पूरी हैरान आहे त मुंहिंजो को बि बैत अहिड़ो कोन आहे जेको मुस्लमान पढ़नि यहूदी न पढ़ी सघनि, यहूदी पढ़नि त ईसाई न पढ़ी सघनि, अहिड़ो को, पर साॻियो बैत मुस्लमाननि जे लाइ बि क़ाबिल क़बूल आहे, साॻियो बैत यहूदियुनि जे लाइ बि क़ाबिल क़बूल हूंदो, ईसाइनि जे लाइ बि साॻियो बैत सिंधियुनि जे लाइ क़ाबिल क़बूल आहे। अगरि सिंधियुनि जी ॻाल्हि कजे साॻियो बैत शीअनि जे लाइ क़ाबिल क़बूल आहे, साॻियो बैत सुन्ननि जे लाइ क़ाबिल क़बूल आहे, साॻियो बैत वहाबी जे लाइ क़ाबिल क़बूल आहे, पंजाबियुनि जे लाइ क़ाबिल क़बूल। सो हीअ हिकिड़ी लेवल हूंदी आहे बैलेंस जी, जंहिंमें हर कंहिंखे पंहिंजो ओलो अमन वारो नज़र अचे थो। सो रिसालो नालो बि साईं जॾहिं जे करे इहो तजवीज़ कयो त हीअ बि हिकिड़ो पैगाम आहे जंहिंमें बैलेंस मौजूदु आहे, जंहिंमें कंहिंखे का ॻाल्हि हार्म पहुचाइण वारी कान आहे, हर कंहिंजी हिन में कंट्रीब्यूशन आहे, हर को हिन में जाम लुत्फ़ वठी सघंदो, मज़ो वठी सघंदो। ऐं गुज़ारिश इहा बि हूंदी त हीअ पहिरियों पर्चो आहे त हिन में बहितरीन ईंदियूं रहंदियूं, त असां कोशिशि इहा हूंदी त पूरे सिंध में ऐं पोइ वरी पूरे पाकिस्तान में जेके माण्हू आहिनि इन सोच जा हामी या हामिल, उन्हनि खे बि गुज़ारिशूं मोकिलिजूं करियूं, ऐं अहिड़ा पढ़ियल लिखियल तबिको बि इनशाला पैदा थींदो जेको हिन सोच खे सम्झी सघंदो। बसि कोशिशूं काबिशूं जारी आहिनि। उहो छा सॼो पियो थिए न त मतां थी मनु थी नगाहो आहे,
शाह लतीफ़ साईं जा जॾहिं शिफ्ट थी आया हिन शाह ते पढ़ियो जेको साले में हिते घर पे अॼु पुराणा हाला महल जे बाबा जेको शाह जी उन्हनि जी तबियत नासाज़ थी पई त पैगाम मोकिलियो वेंदो शाह लतीफ़ त वाच तबियत तबियत ॾाढी ख़राबु आहे पर उहो हिते बेद सूरत में जंहिं कंहिं नीं निदा जे मूं वाझाईंदे न वरो शादी जो गीत आहे जंहिं कंहिं नीं निदा जे मूं वाझाईंदे न वरो ही नीं ही पंहिंजो तालुक ही रिश्तो ही मोहबत कहिड़े क़िस्म जी आहे कहिड़े कम जी आहे मां निहारियां ऐं तरी न अचो मां इंतज़ारु कयां ऐं तरी न अचो मूंखे तव्हांजी सार थिए ऐं तरी न अचो ही कहिड़ी मोहबत आहे जेके मुई कंदा सो जानिब कर हो जीअं बेद खे वरी सारो ॿुधुसि मां जंहिं कंहिं नींह निदा जे मूं वाझाईंदे न वरो जेके मुई कंदा मुए कंदा मरण खां पोइ जेकी जे कंदो रस्मूं जेकी थींदियूं आहिनि या वेण कढणु या उहो कढणु पार कढणु या रस्मूं था करणु सो जानिब कर हो जीअरे तूं पहिरियां वारी रस्मूं अदा कयो बाद जी ॻाल्हि त पोइ थींदी त शाह साईं जो जवाबु मोकिलियो हुयो शादी ते बिटाई साहब जी जी साईं जो जवाबु मोकिलियो त ॾिसण में गरबूल हथ ॿिनी जी हिकिड़ी मतां थी मलूर कीन अॻाहो आहियां तव्हां मायूस न थियो तव्हां परेशान न थियो मां तव्हां खां परे कोन आहियां मतां थिए मलूर कीन अॻाहो आहियां ॾिसण में गरबूल पर हथ ॿिन्हिनि जी हिकिड़ी बज़ाहिर मां तोखां परे आहियां पर असुल में पाण हिकिड़ी मंज़िल ते गॾु आहियूं इकठा आहियूं यानी तुंहिंजूं फीलिंग्स मुंहिंजूं फीलिंग्स हम आहिनि बराबरि पंहिंजूं दिलियूं बराबरि धड़कनि थियूं पंहिंजा जज़्बात पंहिंजूं फीलिंग्स बराबरि बैलेंस में आहिनि त सो हीउ रिसालो जेको पैगाम आहे हीउ उहो पैगाम आहे त भई हर उहो माण्हू जेको हिन दुनिया में वजूद रखे थो साह खणे थो उहो मुंहिंजो दोस्त चवंदो त अटे जो पाव खाए थो त हू पंहिंजे अहसास में रखे थो त हीउ उन एहसास ऐं फीलिंग्स जो पैगाम आहे जेको उन्हनि सामान थियण जे लाइ आहे सो दोस्तनि खे गुज़ारिश हूंदी त इन ख़्याल खे प्रमोट कनि त जीअं असां थोरियूं घणियूं जेके ज़िंदगी में आहिनि उहे सुख शांति सां गुज़ारे सघूं तव्हांजी महिरबानी वधीक साईं अकबर साहिब वेठा आहिनि जेके रिटर्न रिसाले जा जेके छा इहे बुनियादी मावरनि रिसाले जा साईं जन जा तासरात वठो हिन जे बारे में साईं अकबर साहब वॾी महिरबानी ऐं तव्हांखे मुबारकबाद जो यानी तव्हां अॻिता रहियो असांजी तव्हांखे दुआऊं आहिनि ऐं उमेद आहे त इच्छा त हीउ तव्हांजो ज़बरदस्त मैगज़ीन हूंदो असांखे थोरो हिन मैगज़ीन जे बारे में थोरो ॿुधायो त छा छा हिन में पहिरियां त जेको पढ़ंदड़ माण्हू आहे उहो हिन वीडियो जे ज़रिए यानी तव्हां हुनखे छा मैसेज ॾींदव त हिन रिसाले जे बारे में जी साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो मुंहिंजा तासरात वठण था चाहियो सभ खां पहिरीं ॻाल्हि त असांजे रिसालो जे चीफ एडिटर साहिब जेको पंहिंजा तासरात बयानु कया रिसालो जे सिलसिले में मां हुनखे सेकंड थो कयां ऐं ॾाढा सुठियूं ॻाल्हियूं ऐं सुठा ख़्याल ऐं बहितरीन शेर साईं जिन कोट कया जी सर ऐं असुल में छा आहे जो हीउ जेको रिसालो आहे इन में सभ खां पहिरीं जेका ॻाल्हि आहे उहा हीअ आहे त हीउ 3 ॿोलियुनि में छपियल आहे अच्छा अंग्रेज़ी उर्दू ऐं सिंधीअ में त हीउ रिसालो जंहिं बि घर में वेंदो जेकॾहिं को अंग्रेज़ी पढ़ंदड़ हूंदो त उन जे घर में सिंधीअ में बि मवाद पियो हूंदो ऐं उर्दूअ में बि हिन में छपियल जेको मवाद आहे उहो हुनखे अवेलेबल हूंदो ठीकु त इन जो मतिलबु इहो बि थियो त हीअ कम्युनिकेशन आहे टिनी ॿोलियुनि जे विच में ठीकु आहे टिनी ज़बानुनि जे ॻाल्हाईंदड़नि जे विच में हाँ ऐं टिनी ज़बानुनि जे माण्हुनि जे विच में न रुगो कम्युनिकेशन आहे बल्कि दोस्ती बि आहे त हीअ कंहिं उर्दू दाने जे घर में पियो हूंदो त उते सिंधी ऐं अंग्रेज़ी पई हूंदी ज़बरदस्त त वॾे में वॾो जेको हिन रिसाले जो पैगाम आहे उहो हीअ आहे त ॿोलियुनि जे विच में दोस्ती ऐं माण्हुनि जे विच में दोस्ती ऐं क़ौमुनि जे विच में दोस्ती माशाअल्लाह ज़बरदस्त वॾे में वॾो पैगाम इहो आहे हाँ उन खां अलावा असां कोशिशि कई आहे त ज़ाहिर आहे दुनिया में का बि शइ परफेक्ट त हूंदी कान्हे जी ऐं यकीनन असां बि परफेक्शन जे हद ताईं त पहुची कोन था सघूं न को केतिरी बि कोशिशि करण जे बावजूदि परफेक्शन ताईं नथा पहुची सघूं हाँ बहरहाल असां कोशिशि कई आहे त हिन रिसाले में
असांजे समाज में मौजूदु जेके बि साइंस सां लॻापियल शयूं, तारीख़ सां लॻापियल शयूं, जाग्राफीअ सां लॻापियल शयूं ऐं उन खां अलावा नफ़्सियात सां रिलेटेड शयूं, ठीकु आहे, ऐं उन खां अलावा फॉरेस्ट्री सां रिलेटेड शयूं असां कोशिशि कई आहे त दुनिया जी तक़रीबन हर मौज़ूअ खे असां टच करण जी कोशिशि कई आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त दुनिया जो हर मौज़ू हिन में अची नथो सघे, possible आहे। असांजी ज़ख़ामत आहे 200 सुफ़्हनि जो ई 200 सालो, ठीकु आहे, ऐं असां कोशिशि कई आहे त हिन जी क़ीमत में एतिरी रखिजे जेका मुनासिबु हुजे ऐं हर माण्हू वठी सघे, हिन खे अफोर्ड करे सघे। जी त बहरहाल उन जे बावजूदि असां कोशिशि कई आहे त जदीद खां जदीद शयूं बि हिन में ट्रांस ह्यूमनिज़म हिकिड़ो अहिड़ो मौज़ू आहे जेको 21वीं सदीअ जो मौज़ू आहे, ऐं उन जे सिलसिले में बि ट्रांस ह्यूमनिज़म ते बि असां हिन में मज़मून छापिया आहिनि। ऐं पाकिस्तान में रेलवे जो बुनियादु कॾहिं पियो उन जी तारीख़ ते बि असां मज़मून छापिया आहिनि। ठीकु आहे, फिलासफ़ी बि हिन में आहे, ऐं नफ़्सियात ते बि असां काफ़ी सुठियूं शयूं, सिगमेंट फ्राइड जेको नफ़्सियात जो अबू थो मञियो वञे उन जा मज़मून बि हिन में असां ॾिना आहिनि। ऐं लिटरेचर जे हवाले सां असां काफ़ी ख़ूबसूरत कहाणियूं ऐं ख़ूबसूरत शेर बि हिन में ॾिना आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त मवाद जे लिहाज़ खां जेका सिलेक्शन आहे सा काफ़ी बहितरु आहे, ऐं जेको बि हिन रिसाले खे पढ़ंदो उनखे कई क़िस्मनि जा गुल ऐं कई क़िस्मनि जूं ख़ुशबू हिन रिसाले मां महसूसु, ऐं रंग हिन रिसाले मां महसूसु थींदा। त असां तक़रीबन तमामु घणा रंग ऐं तमामु घणियूं ख़ुशबू ऐं तमामु घणियूं रोशनियूं कोशिशि कई आहे त असां पंहिंजे हिन रिसाले में समाए सघूं। ऐं उन खां अलावा असां हिन में हिकिड़ी वॾी ॻाल्हि जेका आहे असांजे रिसाले में उहा हीअ आहे त जीअं साईं ॻाल्हि कई त अमुन आलम साईं GM सर खे चाचड़ साहब कोट कयो, त उन हवाले सां बि असां तमामु हिन में मज़हबी जेके असां वटि कटरपणू आहे मज़हबी या दिलनि जूं जेके सोढ़ आहे जेका दिलनि जी असांजे मुआशिरे में ख़ासि तौर ते जेके गुज़िरियल 40 सालनि खां वठी असांजे मुल्क में दिलनि जी सोढ़ ऐं मज़हबी अणबराबरी ऐं ॿिए खे पंहिंजो पसंदि न करणु, ॿिए जे ख़्याल ऐं ॿिए जे नज़रिए ऐं ॿिए जे मज़हब जे करे उनखे रद्द करण वारो जेको असां उनखे बि हिन रिसाले में उन ॻाल्हि जी नफ़ी करण जी कोशिशि। असां सिंध में गुरु नानक ऐं उन जा जेके पैरोकार उन्हनि जे सिलसिले में हिंदुनि ऐं सिखनि जे सिलसिले में बि हिन में मज़मून ॾिना आहिनि। त अहिड़े तरीक़े सां असां इंसानियत जी ॻाल्हि करण जी कोशिशि कई आहे। मुंहिंजे ख़्याल में त जेको बि दोस्त ही रिसालो वठंदो ऐं पढ़ंदो उनखे इहे सभु शयूं नज़र ईंदियूं। ऐं हिन में इंसान जी ब्रॉड माइंडेडशिप जेका आहे, वसी ज़हन इंसान जो ऐं बर्दाश्त मज़हबनि ऐं क़ौमुनि ऐं नज़रियनि ऐं ॿोलियुनि जे विच में इन पैगाम खे असां कोशिशि कई आहे त वधायूं ऐं प्रोमोट कयूं। असुलु मक़सदु रिसाले तव्हांजी वॾी महिरबानी। सर ॿियो कहिड़े कहिड़े दोस्तनि सर तव्हांजी हिन मैगज़ीन में तव्हांजी मदद कई आहे हिनखे ठाहिण में? साईं हिन में सभ खां वधीक जेको मां महसूसु कंदुसि त जेकॾहिं असांजे चीफ एडिटर साहिब जी हिन में इंट्रस्ट न हुजे हा ऐं भरपूर मदद न हुजे हा त हिन रिसाले जो निकिरणु नामुमकिन। डॉक्टर चाचड़ साहिब जी वॾी महिरबानी जो हुननि पंहिंजी हर मरहले ते दिलचस्पी वठी ऐं हिन शइ खे पंहिंजो हर मुमकिन मदद कई ऐं हर लिहाज़ खां हुननि पंहिंजो सपोर्ट कई, उन जे करे ई रिसालो मंज़रियाम ते अची सघियो। उन खां अलावा काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जिन पंहिंजो मवाद मोकिलियो आहे असांखे। पंहिंजो शिकारपुर आहे, हुतां आदर्श साहिब पंहिंजो मवाद मोकिलियो आहे। असांजो असिस्टेंट एडिटर आहे हफ़ीज़ कुमर साहिब, हुन पंहिंजो मवाद ॾिनो आहे। पंहिंजो कलीम बुट साहिब जो हिन में मवाद आहे। ऐं
ऐं असांजी ॿी असिस्टेंट एडिटर सिदरतुल मुंतहा जीलानी साहिबा तमामु सुठो लिखंदड़ उर्दूअ में उन नावेल बि लिखिया आहिनि जेके छपिया आहिनि 5-6 किताब उनजा छपिया आहिनि ऐं तक़रीबन सभिनी दोस्तनि जा किताब छपियल आहिनि नावेल्स छपियल आहिनि हुनजो सिदरतुल मुंतहा जो हींअर बि नावेल हले थो पोइ उर्दूअ में कंहिं डाइजेस्ट में सुठो हिकिड़ो नावेल छापे पई इंसान जे ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ तजुर्बा ऐं रूहानी तजुर्बा लिखे पई त असांखे ॾाढो सुठा दोस्त मिलिया आहिनि असांजी जेका टीम आयो आहे माशाल्लाह चीफ एडिटर साहिबु डॉक्टर चाचा साहिबु ऐं जेके मुंहिंजा असिस्टेंट एडिटर्स आहिनि टिनी ॿोलियुनि जे तमामु लर्नेड माण्हू ऐं साञाइवंद माण्हू सुठा राइटर्स सुठा ॻाल्हाईंदड़ असांखे अवेलेबल आहिनि ऐं उन खां अलावा असां कोशिशि कई आहे त पाकिस्तान में जेके उर्दूअ में वुसतुल्ला ख़ान जेको BBC जो हिकिड़ो सुठो राइटर बि आहे नुमाइंदो बि आहे उनजो बि हिकिड़ो मज़मून असां फ्राइडेज़ फॉर फ्यूचर उहो मज़मून पंहिंजो क्लाइमेटिक कंडीशंस जेके दुनिया में चेंज पियूं थियनि उन हवाले सां उनजो मज़मून असां ॾिनो आहे अहिड़े तरीक़े सां इन ई लेवल जा जेके ॿिया राइटर्स आहिनि असांजा पाकिस्तान में मुस्तनसर हुसैन तारड़ जो असां मज़मून हिकिड़ो ॻायो आहे ऐं मतिलबु त असांखे तमामु सुठनि राइटर्स जूं लिखणियूं पहुतियूं आहिनि या असां उहे हथु करे ऐं हिन में छपायूं आहिनि पढ़ण वारो इंशाअल्लाह ताला एंटरटेन थींदो ऐं इंफॉर्मेशन उनखे मिलंदी। अच्छा सर इहो ॿियो ॿुधाइजो हीअ जेके नवां जेके दोस्त आहिनि जेके तव्हांखे मवाद मोकिलींदा उन्हनि लाइ को मूंखे मैसेज ॾियणु चाहियो छो त हिकिड़ो कमु स्टार्ट थियो आहे पंहिंजो 3 माह ई आहे जनवरी फरवरी मार्च जो बट नेक्स्ट पंहिंजो ईंदो वेंदो अप्रैल में आई थिंक जी हा सो उन लाइ अगरि तव्हां पंहिंजो मैसेज ॾियो दोस्तनि खे इहो मैसेज आहे त पंहिंजो सिंधीअ में ही पहिरियों रिसालो आहे जंहिंमें दुनिया जे हर मौज़ूअ खे टच कयो वियो आहे ऐं का बि लिमिटेशन कान्हे असां वटि जेके बि रिसाला छपजनि था उन्हनि में शाइरी कहाणी ऐं मज़मून छपबो आहे उन खां अलावा हरूभरू या वरी ॿिया कुझु पॉलिटिकल टाइप आहिनि जेके पीरियडिकल्स उन्हनि में वरी पॉलिटिक्स से वधीक पर हिन असांजे रिसाले में दुनिया जे तक़रीबन हर मौज़ूअ खे असां पंहिंजो छापींदासीं ऐं असांजी कोशिशि आहे त उन हर मौज़ूअ ते जेकॾहिं असांजा दोस्त असांखे मिट मुटड़ चाहींदा त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी ऐं असां उहो छापींदासीं। अच्छा साॻिए तरीक़े सां जीअं मूं पंहिंजे असिस्टेंट एडिटर्स जो ज़िक्र कयो त उन्हनि काफ़ी पाण हलायो आहे ऐं लर्नेड माण्हू त इन सिलसिले में मां उन्हनि समूरनि माण्हुनि जो बि थोराइतो आहियां जिन मैटर हथु करे ॾियण में असांजी पंहिंजो मदद कई उन में पंहिंजो एज ए सब एडिटर तव्हांजो नालो बि अचे थो तव्हां बि असांजी काफ़ी हेल्प कई आहे ऐं हेल्प रुगो इन जीअं साईं चयो त सिहत रुगो इहा कान्हे त माण्हू सिहतमंद हुजे पर पंहिंजो हिकिड़ी कैफ़ियत आहे त हेल्प हिन सूरत में बि थींदी आहे त हिकिड़ो माण्हू ॿिए सां एग्री थियो वेठो हुजे या उनजी इहो अख़लाक़ी मदद पियो करे इहा वॾी हेल्प आहे जी पंहिंजो एज ए सब एडिटर माशाल्लाह तव्हांजी बि असां सां वॾी हेल्प रही ऐं तव्हांजी बि हिन में कंट्रीब्यूशन रही हर लिहाज़ में रही तव्हां गॾिजी मार्केटुनि में बि हलियो असां सां गॾु मवाद बि साईं वठी आहिनि हुनजो मूं ज़िक्र कयो पर साईं जिन असां सां गॾिजी बि हलिया पंधु बि हलिया मार्केटुनि ताईं हलिया पने वठण लाइ हलिया ॿियनि कमनि जे लाइ हलिया हिन लाइ असांखे ख़ुशी आहे त असांजे दोस्तनि इहो तावन कयो तव्हां बि असां सां तावन कयो तव्हांजी वॾी महिरबानी जी सर वॾी महिरबानी थैंक यू